सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मीरपुर माथेलो, मेहरापुर, भिरिया रोड ऐं दरिया खान मरीअ में खुराक खाते कार्रवायूं करे कणिक जूं हज़ारे बोरियूं हथ करे वरितियूं। मीरपुर माथेले में रेवेन्यू खाते ऐं खुराक खाते जे ऑफिसरनि मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी गैर कानूनी तौर ज़ख़ीरो कयल 1,31,000 कणिक जूं बोरियूं हथ करे वरितियूं। लाल फ्लोर मिल ते छापे दौरान कोटा खां वधीक ज़ख़ीरो कयल 94,700 कणिक जूं बोरियूं हथ कयूं आहिनि, जॾहिं त मीरपुर माथेले जी अनाज मंडी समेत मुख़्तलिफ़ वापारियुनि जे भांडनि ते छापा हणी 36,000 कणिक जा कटा हथ कया विया। कंडियारे में बे खुराक खाते पारां कार्रवायूं कंदे मेहरापुर, खानवाण ऐं भिरिया रोड में कणिक ज़ख़ीरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवायूं करे 20,000 खां वधीक कणिक जूं बोरियूं हथ करे वरितियूं। हालानी में बे असिस्टेंट कमिश्नर मुख्तियार कर ऐं फूड इंस्पेक्टर खुराक खाते जी टीम ऐं मेहरापुर पुलिस साण करे मेहरापुर में कणिक ज़ख़ीरो कंदड़ वापारियुनि ऐं दुकानदारनि खिलाफ़ कार्रवायूं करे गैर कानूनी ज़ख़ीरो कयल कणिक जूं बोरियूं हथ करे वरितियूं। नौशेरा फिरोज में बे डिप्टी कमिश्नर माजिद अली माको ऐं डीएफसी करीबुल्लाह सूमरो भिरिया रोड, गला मंडी ऐं दरिया खान मरीअ में कणिक ज़ख़ीरो कंदड़ वापारियुनि ऐं दुकानदारनि खिलाफ़ कार्रवायूं करे हज़ारनि जी तादाद में गैर कानूनी ज़ख़ीरो कयल कणिक जूं बोरियूं हथ करे वरितियूं। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।